साहबी जो उन्हें पानी खणी वयो तो पानी उनजे बरसा आंदे तो अल्लाह के प्यारो थी वयो शहीद थी वयो। साहबी फरमा पियो मां जड़े वापस बे साहबी दे आयो से दिसा तो वो भी शहीद आ वरी जड़े टे पांजे भाव दे आयो से यानी के पहरे दे दिसा तो मुझो भाव भी शहीद लगो पयो हा। ओ दुनिया जाने सानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया पान पान में मानुन जी मोहब्बत थी वही साहबा जी पान में मोहब्बत थी वही पर मुखे चवण के तुझे मुझे नबी पंज तुझे मुझे नबी साहबा सा एतरो प्यार कयो हो साहबा सा प्यार करण भी तुझे मुझे नबी तोखे मुखे सिखारियो पर मुखे चवण लगे अमर सा मोहब्बत करण भी तुझे मुझे नबी सिखारियो मुखे चवण ने भेंडरुन सा मोहब्बत करण भी तुझे मुझे नबी तोखे मुखे सिखारियो पर मुखे चवण लगे पांजे धीअरुन सा मोहब्बत करण भी तोखे तुझे मुझे नबी सिखारियो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया मोहब्बत उठी वही दाऊद गोठ जा मुसलमानों अमड़ के लफ्ज न कुछ ना कयो रब करीम पांजे कलाम मजीद में फरमायो वो वसैनल इंसान बिवालिदैहि ihsana मां रब करीम अवां के वसियतो कया ओ दुनिया जा इंसानो महबूब जा उम्मतियो रब त अवां के चवे पियो मां रब अवां के वसियतो कया व वसैनल इंसान मां रब इंसानियत के वसियतो कया पांजे अमड़ सा सोहणो सलूक कंदा कयो रब करीम लफ्ज जिक्र करे छड़ियो ihsana पांजे अमड़ पीउ सा वालिदैन सा सोहणो सलूक कना कयो ओ दुनिया जा इंसानो अमड़ त एड़ी अमड़ा जे कदे अमड़ तुझे मुजला हथड़ा खणे त रब करीम जन्नत जा फैसला करे छड़े ओ दुनिया जा इंसानो अबे अमड़ जी ना फरमानी न कना कयो अबे अमड़ के लफ्ज भी न चना कयो अबो जे कने तुझे ला हथड़ा करे त रब जन्नत जा फैसला करे छड़ई अमड़ जे कने तुझे ला हथड़ा खणे त रब करीम जन्नत जा फैसला करे छड़ई पर मुखे चवण दे जे कने अमड़ जे वक्त हथड़ा खण दिया पांजे बच्चे जे ला ओ दुनिया जान सानो अमड़ जी दुआ डायरेक्ट वनी अर्श सा मिलंदी अमड़ जी दुआ डायरेक्ट अर्श सा मिलंदी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो अमड़ आई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमड़ के पंहिंजी जगह ते पंहिंजी चादर ते विहारियो साहबा परेशान थी विया त ही पोड़ी केरो रता महबूब मुस्तफा हिन जी एडी इज्जत करन पिया साहबा पुछा कन लगा ओ असांजा नबी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ॿुधायो हिन पोड़ी औरत जो एडो को मकाम मर्तबो आहे छा उन वक्त में तुझे मुझे नबी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा के फरमायो ओ साहबियो अवां के खबर ना के मुजी अमड़ हलीमा है मां मोहम्मद अमड़ जी कीअं न इज्जत कया ओ दुनिया जा इंसानो एडो मकामन मर्तबन वारो नबी जे मथे ते रब करीम खत्म नबुवत जो ताज पारायो हो वो नबी बे अमड़ जी एडी खिदमत करे पियो तू ऐ मां केर थी ना जो अमड़ के घट वध लफ्ज गालायो ओ दुनिया जा इंसानो पांजी जिंदगी संवारियो छोता जहन्नम के सडियो अमड़ के नाराज करे छोता जहन्नम के सडियो ओ दुनिया जा इंसानो जे कदे अमड़ तुझे ला हथड़ा करे त रब करीम जन्नत जा फैसला करे। अवां के ॿुधायो त महबूब भेनरुन जी भी इज्जत सेखारी गज़वा ताइफ जे मौके ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबिन 300 के कैद करे आया उन मजा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण हुई अम्मा हलीमा जी थी जे महबूब सां गड खीर पीतो हो
महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के चयो ओ सहाबियो इन 300 के भी छड़े जो। सहाबा अर्ज करण लगा मिठड़ा मोहम्मद करीम असां त केॾियूं कोशिशुनि सां इन्हनि खे पकड़े आयासीं। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ सहाबियो हिन टोले मझा हिन इज्तिमा मझा मुंहिंजी भेण आहे, मां भेण जे करे सजन खे माफ़ करे छॾियो। दाऊद ॻोठ जा मुस्लमानो तुंहिंजो मुंहिंजो नबी भेनरुनि सां प्यार करण में सेखारे विया, पर धीअरुनि सां प्यार करण भी तुंहिंजो मुंहिंजो नबी सेखारे विया। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीअ अम्मा फातिमा जने महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदी हुई। रिवायात जे अंदर ईंदो महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे पंहिंजी नानी अम्मा फातिमा के वठी ईंदा हा। अम्मा फातिमा के पंहिंजी जगह ते विहारींदा हा, अम्मा फातिमा सां प्यार में गुफ्तगू कंदा हा। पर अम्मा फातिमा जने वापस वेंदी हुई, महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशानीअ ते प्यार वारी चुमी ॾेई करे अम्मा फातिमा के अॻिते करण वेंदा हा। ओ दुनिया जा इंसानो तुंहिंजो मुंहिंजो नबी भेनरुनि सां, तुंहिंजो मुंहिंजो नबी धीअरुनि सां प्यार करण बि सेखारे। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा ज़ैनब हिजरत वारो वक्त आयो, ज़ालिम रस्ते ते बीठा आहिनि, सहाबा के हिजरत करण कोन पिया ॾियनि। अम्मा ज़ैनब महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा ज़ैनब जो अवां के मकाम मर्तबो ॿुधाय हा। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैनब के चयो हो ओ ज़ैनब तुंहिंजो त वॾो मकाम मर्तबो, मुंहिंजी न्याणियुनि मंझां तूं मुंहिंजे न्याणियुनि जी सरदार आहे। ज़ैनब तुंहिंजो वॾो मकाम मर्तबो, उन ज़ैनब अम्मा ज़ैनब जो तोखे मकाम ॿुधाए रहियो आहियां। अम्मा ज़ैनब हिजरत वारे वक़्त में महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हिजरत करे पई। यहूदी ज़ालिम रस्ते ते बीठा आहिनि, सहाबा जेके हिजरत करनि पिया उन्हनि खे तकलीफ़ हुजनि पिया। अम्मा ज़ैनब हिजरत वारे वक़्त में महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणीअ खे ज़ालिमनि काफ़िरनि किताबनि जे अंदर ईंदो आहे त महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जंहिं सुवारीअ ते मौजूद हुई उनखे नेज़ो हणी सुवारीअ खे केरियो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा ज़ैनब खे पेट वारी लत हयऊं। अम्मा ज़ैनब के हमल हो, हमल ज़ाया थियो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा क्या मौलाए करीम मौलाए करीम मौलाए करीम, मां इन्हनि खे बददुआ त कोन थो ॾियां। मौलाए करीम मुंहिंजी ज़ैनब खे ॾाढियूं तकलीफ़ूं मिलियूं थी, मौलाए करीम मुंहिंजी ज़ैनब खे तकलीफ़ूं मिलियूं थी। महबूब जे सीरत ते नज़र कर। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा रुकैया जॾहिं हिजरत वारे वक़्त में हज़रत उस्मान गॾु हिजरत कयूं वञनि पिया। अम्मा रुकैया के हिकड़ी कंडड़ी पंहिंजे मथे ते मौजूद आहे। जॾहिं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा रुकैया के ॾिठो, उहा कंडड़ी वठी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मथे ते रखी। अम्मा रुकैया फरमाए पई बाबा ओ बाबा बाबा अवां जो त वॾो मक़ाम ऐं मर्तबो, बाबा अवां त नबी थी विया आहियो, बाबा एॾो प्यार तव्हां पंहिंजे धीअरुनि सां कयो पिया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जेके लफ़्ज़ चया हा पंहिंजी न्याणीअ खे लफ़्ज़ चया हा, दाऊद ॻोठ जा मुस्लमानो पंहिंजे दिल जे फरईअ ते ही लफ़्ज़ लिखी छॾ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणीअ खे चयो ओ रुकैया तोखे ख़बर न आहे धीअरुनि जा ॿार त अब्बा ई त खणंदा आहिनि। रुकैया न्याणियुनि जा ॿार त अब्बा ई त खणंदा आहिनि। रुकैया जेकॾहिं तोखे तकलीफ़ मिलंदी ईअं सम्झ मां मोहम्मद खे तकलीफ़। रुकैया धीअरुनि जा ॿार त अब्बा ई खणंदा आहिनि, मूंखे छॾ मां तोखे गंढड़ी खणायूं हलां थो। दुनिया जा इंसान पंहिंजे धीअरुनि सां प्यार करणु तुंहिंजो मुंहिंजो नबी तोखे मूंखे सेखारे विया। पर मुड़सनि सां मुड़सनि जो इज़त एहतराम करणु बि तुंहिंजो मुंहिंजो नबी तोखे मूंखे सेखारे विया। हदीस जे अंदर ईंदो आहे
हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मा फातिमा खां कंहिं ॻाल्हि ते रुसी विया। ज़ाल मुड़सन में हलंदा आहिनि जहिड़ा थोरी थोरी ॻाल्हि ते। सुणो अली कावड़ जी करे मस्जिद में सुम्ही पिया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़बर पई त सुणो अली ऐं मुंहिंजी न्याणी फातिमा में कुझु अणबण थी आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली के वठी आया घर वठी आया अम्मा फातिमा जे अॻियों वेहारे। पो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फातिमा के हिकिड़ो लफ़्ज़ चयो। इएं ई सोने अलीअ खे बि हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो लफ़्ज़ चयो। अम्मा फातिमा के चवण लगा ओ फातिमा तोखे ख़बर ना है मुझो मकाम मर्तबो त वडो आ। मां मोहम्मद हथड़ा खणंदो आ रब करीम मुंहिंजी दुआ कबूल करे छॾींदो आ। ओ फातिमा पंहिंजे मुड़स खे नाराज़ न कंदी कर। ओ फातिमा पंहिंजे मुड़स खे नाराज़ न कंदी कर। फातिमा जेकॾहिं तोखां मुड़स नाराज़ सुणो अली नाराज़ हो तू दुनिया सुणो अली दुनिया मां हलियो वियो तो नाराजगी हुयसि। ओ फातिमा मां तोखे मोहम्मद ये लफ़्ज़ चवां थो। ओ फातिमा जेकॾहिं तोसां मुड़स नाराज़ हो मुड़स दुनिया मां हलियो वियो मां मोहम्मद बि तोखे बख़्शाए न सघंदुसि। मुड़सनि जो मक़ाम ऐं मर्तबो बि तुंहिंजो मुंहिंजो नबी तोखे मूंखे सेखारे विया। सोने अलीअ के महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ चया ओ अली तोखे ख़बर नाहे मां मोहम्मद जो फातिमा सां केतिरो प्यारो हा। ओ अली तोखे ख़बर नाहे मां मोहम्मद जो फातिमा सां केतिरो प्यारो आ। जेकॾहिं फातिमा खे तकलीफ़ मिलंदी आहे सोना अली ईअं सम्झ मां मोहम्मद खे तकलीफ़ मिलंदी आहे। ओ अली जेकॾहिं फातिमा खे दर्द मिलंदो आहे मां मोहम्मद खे उहो दर्द मिलंदो आहे। अली थोरी ॻाल्हि ते नाराज़ न कंदा कयो। सोने अलीअ जे अखियुनि मां ज़ारो कता लुड़क वही आया। दुनिया जा इंसानो तुझे मुझे नबीअ जा लफ़्ज़ ओ दुनिया जा इंसानो तुझो मुझो नबी मुड़सन जी बि इज़त तोखे मूंखे सेखारे विया। घरवारनि जो मक़ाम ऐं मर्तबो बि तोखे मूंखे। साहबी जो उन ॾे पाणी खणी वियो त पाणी उन जे